इलेक्शन कमीशन क़ौमी असम्बली जे 8 तकन ऐं मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले जो नओं शेड्यूल जारी करे छॾियो आहे। क़ौमी असम्बली जे 8 तकन ते चूंड 9 ऑक्टोबर बदिरां हाणे 16 ऑक्टोबर ते थींदी। सिंध में मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले लाइ कराची डिवीज़न में पोलिंग 23 ऑक्टोबर ते थींदी। पीपी 139 शेखुपुरा, पीपी 209 खानेवाल ऐं पीपी 141 भावल नगर में भी पोलिंग 16 ऑक्टोबर ते थींदी। एनए 157 मुल्तान ते भी पोलिंग 16 ऑक्टोबर ते थींदी। एनए 22 मर्दान, एनए 24 चारसदा, एनए 31 पिशावर, एनए 45 गुरम, एनए 108 फैसलाबाद, एनए 118 ननकाना साहब, एनए 237 मलीर ऐं एनए 239 कोरंगी ते भी पोलिंग 16 ऑक्टोबर ते थींदी। इलेक्शन कमीशन तरफा जारी कयल नए शेड्यूल मुताबिक कराची डिवीज़न के समूरन ज़िलनि में बल्दियाती चूंड लाइ पोलिंग 23 ऑक्टोबर ते थींदी। हैदराबाद डिवीज़न में बल्दियाती चूंडुनि जे हवाले सां सूबाई इलेक्शन कमिश्नर खां रिपोर्ट तलब कई वई आहे। रिपोर्ट अचण खां पोइ बल्दियाती चूंड जे हवाले सां फ़ैसिलो कयो वेंदो। इलेक्शन कमीशन मूजिब ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सबब चूंड जो शेड्यूल तब्दील कयो आहे। क़ौमी असम्बली जी 8 सीटनि ते पोलिंग 9 ऑक्टोबर ते थियणी हुई।